कोटली महमद कबीर खां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। अज़हर अली ॿुयो जी रिपोर्ट मुताबिक़ कोटली महमद कबीर वासी मुस्मात जानल सोलंकी पंहिंजे पुट इम्तियाज़ सोलंकीअ सां गॾु प्रेस क्लब कोटली कबीर पहुची एहतजाज कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मूं ते बेगुनाह अब्दुल सत्तार सोलंकी मोहम्मद सफ़र सोलंकी हमलो करे ॾिनो, जेको मूंखे मथे ऐं ॿांह में डंडा हणी ज़ख़्मी करे छॾियो। जॾहिं त इम्तियाज़ सोलंकी चयो त मुंहिंजी अमर ते बेगुनाह हमलो करे मर्डरिंग करे छॾियो आहे। जॾहिं त मां बार बार उन्हनि खे चयुमि त मुंहिंजी अमर जो ॾोह कहिड़ो आहे, पर मूंखे उन्हनि जवाबु कोन ॾिनो। जॾहिं त मां पंहिंजी अमर खे कोटली महमद कबीर चौकी ते खणी आयुसि ऐं एनसी दाख़िल कराए लेटर वठी हालाणी इस्पताल पहुची अमर खे पटी वग़ैरह कराई ऐं वापसी चौकी ते अची पुलिस खे चयो हमले आवर गिरफ़्तार कयो, जंहिं ते पुलिस हिक ॿिए बेगुनाह खे गिरफ़्तार करे आई, जंहिं ते असां पुलिस खे चयो त बेगुनाह हिन खे आज़ादु कयो, पर हुननि जवाबु ॾेई छॾियो। थोरी देरि बैदि ॻरी रिश्वत वठी उन्हीअ खे चौकी इंचार्ज आज़ादु करे छॾियो। जॾहिं त असां बार बार चौकी ते वञूं था, पर चौकी इंचार्ज नादर ख़ासकेली अब्दुल सत्तार सोलंकी मोहम्मद सफ़र सोलंकी खे गिरफ़्तार करण खां जवाबु थो ॾिए। असां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फिरोज़ खे अपील था करियूं त खुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे। मूंखे मार ॾिनी त ॾाढो कुटियो अथनि सतार सफ़र ॿिन्ही कुटियो आहे। गिटीअ में मार ॾिनी त ॾाढी कारियूं ॾिनी त ॾाढो बढ़िया आहे। मुड़ुसु मुंहिंजो रहे कोन, साल साल हलियो वञे, हिनखे मां तव्हां थी ॾियां, मुंहिंजी गांह वरना आहे कोन थो रहंदो, उन्हनि जो पासो आहे। कुझु ई न रहंदो ई कोन्हे घर में, कुझु कंदो ई कोन्हे को। मुंहिंजे औलाद कमाए उन्हनि प्लाट वरितो, जॻह उन्हनि ठाराई आहे, ख़र्चु ॾींदा आहिनि। ॾुखनि में मां ज़िंदगी सॼी ॾुखनि में बचा पालिया आहिनि। इहे मथे में ढकनि हूंदा आहिनि कुआरियूं।